नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार शहज़ाद अकबर जो चवण ते जज जी मुबीना वीडियो जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। इस्लामाबाद में मौसूलात वारे वफ़ाक़ी वज़ीर मुराद सीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहज़ाद अकबर चयो त अॼु जेके भाउ भेण बणिजी रहिया आहिनि उहे 90 जी ॾहाई में हिक ॿिए खे जेलनि में विझंदा हुआ। असां जिन हालतुनि में गुज़री रहिया आहियूं उन्हनि जे पुठियां संदसि कारनामनि माज़ी जी ग़लतियुनि खे ठीकु करण ताईं अॻिते नथा वधी सघूं। माज़ी खे अॻियां रखणु घुरिजे। कहिड़े क़िस्म जूं साज़िशूं कनि पिया इहा असांखे ख़बर आहे। शहज़ाद अकबर जो चवणु है त अदालत में को बि जवाब नाहे ॾिनो वियो। हाणे बि बेगुनाही जा नारा हया पिया वञनि। ॾोहारियुनि खे पकड़ण ऐं खेनि सज़ा ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। मुल्क खे लुटींदड़ चोरनि जो एहतसाब थींदो। ईंदड़ ॾींहनि में संदसि वॾियूं वॾियूं चोरियूं साम्हूं आणींदासीं। किक बैक्स ऐं कमीशन जा सबूत बि खणी ईंदासीं। वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार जो चवण त नवाज़ शरीफ़ चवे थो त आउं उन शख़्स ते एतबार नाहे कंदो जंहिंखे ख़रीद न कयो हुजे। एहतसाब अदालत जे जज जी मुबीना वीडियो बाबति शहज़ाद अकबर चयो त जज जी मुबीना वीडियो का बि क़ानूनी हैसियत नाहे। जज ख़िलाफ़ वीडियो इन पेश कई है जेको जालसाज़ी में सज़ा याफ़्ता आहे। सुप्रीम कोर्ट नोटिस वठे वीडियो मामले ते पाण जांच करे। जाली अकाउंट जे मामले ते सुप्रीम कोर्ट जी ITB बणाई वेजे। हिननि खे माफ़िया हिन लाइ चयो वियो आहे। हिन पूरे निज़ाम खे घेरे वरितो आहे। 2 ॾींहं अॻु शहबाज़ जांच दौरान नैब ऑफिसरनि खे धमकियूं ॾिननि। बिलाल भुट्टो ज़रदारी अयान अली हिके अकाउंट इस्तेमालु कंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।